तलहार जे बुनियादी सेहत मर्कज़ में शरपसंदन पारां हमले ख़िलाफ़ पैरामेडिकल अमले पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पैरामेडिकल स्टाफ ज़िले बदीने जे सदर अनहर पाड़ो जे अॻवानी में रूरल हेल्थ सेंटर में एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। इन मौके ते MS डॉक्टर एजाज हमीद, लेडी हेल्थ वर्कर फरजाना जतोई, नूरजहान दिलवाणी हथन में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो। संदन चवणो त हर भेरे रज़ाक सुमरो संदन शहरपसंद साथी शराब में धुती नशे जी हालत में अस्पताल अची अमले सां बदतमीज़ी ऐं मारकुट कनि था। हुननि चयो त गुज़िरियल जुमे ते रज़ाक सुमरो साथियुनि सां गॾु अस्पताल अची हमलो कयो ऐं एम्बुलेंस ऐं बिल्डिंग जा शीशा तोड़िया ऐं डॉक्टर ऐं अमले सां गार गंद कई ऐं मौत मां धमकियूं पिए ॾिनियूं। हुननि IG सिंध वॾे वज़ीर ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो त शहरपसंद ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हिन में एम्बुलेंस जो शीशो तोड़ियो, हॉस्पिटल जा शीशा ऐं ॿियो सामान तोड़ियो। हिन जी आदत आहे त अक्सर ई होशो आवाज़ विञाए करे हिते अचे थो ऐं अचण खां पोइ हिते केॾी महिल पैरामेडिकल स्टाफ सां अक्सर डॉक्टरनि सां कई दफ़ा हितां ई सामान खणी वेंदो आहे। तहलका अस्पताल तलार में अब्दुरज़ाक नाले सुमरो आहे ऐं उन सां 4 साथी उनजा गॾु आहिनि जेके अची असांजे अस्पताल में असांजे डॉक्टर साहिबान ऐं असांजे पैरामेडिकल अमले सां हुननि बाक़ाइदे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि ऐं हिन बिल्डिंग खे नुक़सानु पहुचायो आहे। तहलका अस्पताल बिल्डिंग जे जेका शीशा तोड़िया आहिनि। रज़ाक सुमरो जेको आहे इहो सदाईं पंहिंजे साथियुनि सां गॾु अची हिते अस्पताल में दहशतगर्दी फैलाए थो। पोइ केॾी महिल उन अस्पताल जा शीशा थो तोड़े, केॾी महिल असांजे स्टाफ सां थो विड़े, केॾी महिल असांजे डॉक्टरनि सां विड़े थो। इन जे करे असांजे हिते को डॉक्टर अचण लाइ तयारु कोन्हे, न को स्टाफ जो माण्हू हिते अचण लाइ तयारु आहे। मेरू खान में जसकम पारां चेयरमैन सनान कुरैशी जा वारंट गिरफ़्तारी जारी करण, जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी जे घर ते पुलिस चढ़ाई समेत दीदार शाम खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते मुज़ाहिरे ख़िताब कंदे जसकम तारकी सदर शुबदार अली जतोई, मोहम्मद हसन जतोई ऐं ॿियनि चयो त हिकु मुनज़िम साज़िश तहत जसकम ख़िलाफ़ ऑपरेशन कई वई आहे। जसकम कारकुन अॻवान खे खंभे गुम करण, कूड़ा केस दाख़िल करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाब पियो वञे। हिन मुताबिक़ हिकदमि जसकम चेयरमैन सनान कुरैशी जा गिरफ़्तारी वारंट रद्द करे दीदार शाम खे आज़ादु करे ऐं अॻवाननि जे घरनि मथां चढ़ाई जो सिलसिलो बंदि कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। उमरकोट जे चाहियां पाड़े वारे इलाइक़े में मल्हां ऐं राजपूत बिरादरी में झड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में गोली लॻण सबबि नौजवान शराफ़त पुट लियाकत राजपूत ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल उमरकोट मां तिबी इमदाद ॾियण बाद ॻणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सां दे दम धणी हवाले कयो, जंहिं ते गोलियूं हणंदड़ जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े खां पोइ ख़ौफ़ सबबि उमरकोट शहर जूं मुख़्तलिफ़ बाज़ारूं बि बंदि थी वियूं। खैरपुर जे बदिली थी वियल ASP डॉक्टर इमरान न्याज़ी चयो आहे त खैरपुर हिकु ॾुखियो ज़िलो आहे, हितां खे सुठो तजुर्बो हासिल थियो आहे। खैरपुर पुलिस क्लब में पंहिंजे मान में ॾिनल अलविदाई तक़रीब ख़िताब कंदे संदसि चवणो त कामयाब उहो माण्हू आहे जेको ख़िदमत एवज़ पंहिंजी दिलि में जाइ जोड़े वठे थो। हुन चयो त खैरपुर शहर ऐं रवासियुनि सां हिकु सुठो रिश्तो क़ाइमु रहियो जेको कॾहिं बि विसारे नथो सघिजे। तक़रीब खे प्रेस क्लब जे सरपरस्त आला ख़ान मोहम्मद, सदर ग़ुलाम क़ादिर शुमरे ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ASP डॉक्टर इमरान न्याज़ी खैरपुर में अमन अमानत जी सूरत खे बरक़रार रखण लाइ ॾींहं राति महिनत कई ऐं शहरनि खे तहफ़ुज़ पिणु ॾिनो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।